अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन वाला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिही व अहलि बैतिही अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सभी साथी दिल जे मोहब्बत से बुलंद आवाज़ से दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व अहलि बैतिहि अजमईन। वाजिबुल एहतराम गुड़जाम जमाल चाचड़ ऐं गिरदो नवाजा दोस्तों मुसलमान भैरो रब पाक जा तमां सां गुनाहगारनि ऐबदारनि बदकारनि जे मथां अणगणिया एहसान ऐं महिरबानियूं छॾे त बाबल चकर ॾिजे वन बाबन चकर ॾेई जय रब साईं तव्हां असांखे हिन बेदीन वारे दौर में इन अज़ीम शान सालाना कॉन्फ्रेंस में घुराए करे क़ुरान पाक जो दीदार भी करायो आहे ऐं क़ुरान पाक जे ॻाल्हियुनि जे ॿुधण ऐं ॿुधाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे। रजबुल मुरज्जब जो महीनो हली रहियो आहे।
रजबुल मुरजब जे 13 तारीख़ ते सोने हसन सोने हुसैन जे बाबे मिठड़े अली साईं जी विलादत थी आहे। रजब जे 22 तारीख़ ते कातिबे वही हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंजो सालो सोहणो अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु उन जी वफ़ात थी आहे। रजब जे 27 जी रात अल्लाह साईं पंहिंजे महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अर्श जा सैर कराया, पंहिंजा दीदार कराया। अवां आलमन सगोरन खां तफ़सील सां ॿुधंदा रहो था। 1450 साल गुज़री चुका आहिनि। लिखंदड़ लेखक मुसन्निफ़ लिखी लिखी दुनिया छॾे विया, पर महबूब जे मेराज खे कंहिं मुकमल बयान न करे सघियो। शाइरनि में लखनि शाइरनि जी लिस्ट हूंदी जेके शेर लिखी लिखी हलिया विया, पर महबूब जो शान न बयान करे सघिया। आलम बुज़ुर्ग बयान करे करे दुनिया छॾे विया, पर महबूब जो मेराज को बयान न करे सघियो। मावा जे साम्हूं महबूब साईं जो ॿियो सॼो मेराज वारो मंज़र छॾे करे फ़क़ति उहो मंज़र कुझु अर्ज़ु रखणु चाहियां थो जेको आका साईं खे गुनाहगारनि जे अज़ाब जा ख़तरनाक मंज़र ॾेखारिया विया। भैया लाइट बंदि कजांइसि। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे इन जे करे इहे मंज़र ॾेखारिया विया जीअं महबूब साईं पंहिंजी उम्मत खे वञी ॿुधाइनि त हिननि ॾोहनि जी हीअ सज़ा, हिननि ॾोहनि जी हीअ सज़ा मां मुहम्मद अखियुनि सां ॾिसी आयो आहियां। इन जे करे इन्हनि ॾोहनि जे वेझो न वञो। अॼोके ॾींहं ते काफ़ी शहरनि में ज़िलज़िलनि जा झटका ॿुधाया विया। बस ख़बर न आहे कंहिंजे करे हीअ दुनिया हे जहान हलई थो, न त ज़ुल्म जी इंतिहा थी चुकी आहे। असांजे पीर ॻोठ में हफ़्तो ॾेढ अॻु में 7 सालनि जी मासूम नियाणीअ सां नाजाइज़ी कई वई। मेहड़ दादूअ में 28 सालनि जी मासूम नियाणी। घणनि सालनि जी बाबा? 28 सालनि जी मासूम नियाणी। कुझु ॾींहं अॻु में पेशावर में हिकिड़े ज़ालिम पंहिंजे अंबड़ खे सीने में गोलियूं हयूं। चंद मिंटनि खां बाद में सॼे पेशावर में ज़िलज़िलो आयो। माउ जे सीने में गोलियूं, जॾहिं सीनो गोलियुनि सां लुॾियो त रब बि ज़मीन लोॾे छॾी। बाबा साईं ज़ुल्मनि बेहयाई जी इंतिहा थी चुकी आहे। बसि पोइ हिन जो आवाज़ हले थो पियो। छोकिरा चुप पियो, छोकिरा जा चुप करे वियो या हेठि चकर ते वियो आहे। हिन दिल भर जो आवाज़ झरझंग हले थो, हो रहम बि करे थो, न त रहम जे क़ाबिल न आहे। सकरनि जे पासे वाइज़ ते वयुमि। हे माण्हू जो हाल थो ॿुधायां। 75 साल जी कुराड़ी अंबड़, कामिड़ जी मरीज़, टीबीअ जी मरीज़, उनखे पुट कातनि सां मारे छॾियो। कोए सां मुंडी लही वञे या जान छुटिया, पर पेट खां वठी करे कात आयसि। सीने ते कात, वात ते कात, निरड़ ते कात, जंहिंजो लाश ॾिसण जहिड़ो न हो, जंहिंजो लाश नेट मीडिया ते ॾेखारे वियो।
चैनलनि ते ॾेखारे वियो। वरी उन ज़ालिम खे जॾहिं पुलिस ॿधी आई, जेके लफ़्ज़ हुन चया उहे अञा ख़राब। चए मुंहिंजी 75 साल जी माउ कुराड़ी कारी हुई। छा थो चवे? मुंहिंजी माउ कारी हुई, घुमण खां हलाक बीमारीअ में वतल उहा माउ कारी। मां हुनखे चयुमि यार तव्हां त हुनजे पासे जाओ, अलाए के जाओ। हक़ीक़त छा हुई? चए हक़ीक़त इहा हुई, हिन हमरा धारियुनि मां शादी कई हुई। उन घर वारीअ चयोसि हिन घर में या तुंहिंजी माउ रहंदी या मां रहंदमि। तुंहिंजी माउ रहंदी त मां न रहंदी, मां रहंदमि त तुंहिंजी माउ न रहंदी। ज़ाल खे ख़ुशि करण जे लाइ पोड़ीअ माउ बीमार खे कातनि सां मारे छॾे। ख़ुदा जी कुदरत, उन ॾींहंनि में जो ज़िलज़िलो आयो, नवाब शाह लोॾे छॾे। सुबुह जो 7 वॼी 32-33 मिंटनि ते। अॼु ये मोबाइल त काशे कोन थी लिकाए न, मिंट मिंट सेकंड जी ख़बर आहे। सॼो नवाब शाह लोॾे छॾे। सुबुह जो टाइम हो, माण्हू ॾिठो त नवाब शाह लुॾे थो। घर विसरी विया, जायूं विसरी वियूं, बच्चा विसरी विया। पीउ पंहिंजे मुंहुं पोइ भॼे, माउ पंहिंजे मुंहुं, बच्चा पंहिंजे मुंहुं। को रोडनि ते बीठो आहे, के अची मस्जिद में चिंबड़ी पियसि, के सजदनि में पिया न, के क़ुर खे सीने सां रड़ियूं पा कनि, दाहूं रहम कर रहम कर रहम कर। वरी सीने सां लातऊंसि, वरी रहम कये। इहा सूरत हाल थी वई आहे। को ॾींहुं ख़ाली नाहे जंहिं ॾींहुं ज़ुल्म जो दास्तान ज़ाहिर न आहे। मां तोखां पुछां, हेॾनि ॾींहंनि में माण्हूअ जे लाइ पेट पालणो ॾुखियो आहे, जंहिंजा घर ड्रहनि था पिया। सच ॿुधाए उन्हनि जे दिलनि तां छा गुज़रंदो हूंदो? माण्हू पेट नथो पाले सघे, बच्चा नथो पाले सघे, बीमारी जी दवा नथो वठी सघे। जॾहिं उन्हनि जे साम्हूं उहे घर किरंदा हूंदा, घर नथो किरे, हिन जी दिलि किरई थी पई। उहो जेके उन्हनि नियाणियुनि औरतुनि जूं पोतियूं आहिनि पुलिस वारनि जे पेरनि ते, क़ुर जा जेके वास्ता आहिनि, यार को दिलि वारो इंसानियत वारो इहो मंदर न ॾिसी सघंदो। बसि बाज करे चो अल्लाह रहम फरमा। मां फ़क़ति अव्हां जे साम्हूं कुझु उहे मंज़र बयानु कंदुमि। अञा पोइ काफ़ी बुज़ुर्ग रहियल आहिनि। महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा, मेराज वारी रात मां मुहम्मद करीम के अहिड़ा माण्हू ॾेखारिया विया। फरमाईंदा जिनजा चप उठनि जेॾा। दुनिया में जेकॾहिं कंहिंजो चप वढियल हूंदो आहे या थो वॾड़ो हूंदो आहे त यार उन जी सूरत केॾी न अणवणंदड़ हूंदी आहे। यार चप वढियल अथसि, चप थुल्हो अथसि, पर जंहिंजा चप उठनि जेॾा, उन्हनि जो हाल छा हूंदो, उन्हनि जो हशर छा हूंदो। महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, मां मुहम्मद करीम ॾिठो उन्हनि जे पेट में जहन्नम जा वॾा वॾा टांडा विधा वञनि पिया। यार चांहि जो गरम ढुक बर्दाश्त न करे सघंदो आहियां, गिरो गरम बर्दाश्त न करे सघंदो आहियां। कंहिंखे ताक़त आहे जो जहन्नम जा टांडा बर्दाश्त करे सघे, पर मजबूर हूंदो। उनजो मिसाल आलिम सगोरो हीअं ॾींदा आहिनि, जेकॾहिं कंहिंजे ॿारड़े खे बुखार अची वञे, उहो ॿारड़ो दवा न पीअंदो आहे, पर माउ दसे उनखे दवा पीआरींदी आहे। हथ बि बंदि कंदसि, पेर बि बंदि कंदसि, ज़ोरीअ दवा पीआरींदसि। ॿार माउ खां जान नथो छॾाए सघे त मलाइकनि खां माण्हू जान छॾाए सघे? उन्हनि त अॻु में ई असांजे पैदाइश ते एतिराज़ कया। रब करीम खे चयो हूं त हिननि जे पैदा करण जी काई ज़रूरत नाहे का। वरी जो उन्हनि खे हुकुम थींदो वठोसि पकड़ियोसि। महबूब फरमायो, मां पुछां कम हिननि जो गुनाह कहिड़ो आहे, इन्हनि जी सज़ा छाजे करे मिली रही आहे, दुनिया में कहिड़ो करतूत करे आया? जवाब मिलियो, हाउलाए मिन उम्मतिक,
महबूब दुनिया में तो मोहम्मद करीम ते कलमो पढ़ंदा हा दुनिया में त तुजा हा अल्लज़ीन याकुलून अमवालल यतामा पर ये दुनिया में यतीमन जो माल खाईंदा छा खाईंदा मता को यो लफ्ज़ दोहराइण तो चाहिए अल्लज़ीन याकुलून अमवालल यतामा दुनिया में ये यतीमन जो माल खाईंदा कलामुल्लाह में भी लिखियो पियो आहे अल्लाह अकबर कुरान पाक में भी लिखियो पियो आहे इल्ला नार फी बुतूनिहिम नारा या माल न थव यतीम जे घर ते जेको कब्ज़ो कई इहो माल न अथई यतीम जे ढोरनि ते जेको कब्ज़ो कई माल न अथई यतीम जे ज़मीन ते कब्ज़ो कई माल न अथई छा है या बाहि थी जैसा पेट भरी रहियो या शादी ओ मुसलमानो मां तवाज़न में अर्ज़ कंदो रहां थो अल्लाह जो वास्तो तव न वञो यतीमन जे मालन जे वेझो न वञो यतीमन जे मालन जे वेझो न वञो यतीमन जे मालन जे वेझो यार जो माण्हुनि खे माल फुबण जे लाइ मेंहू खपे जेकॾहिं हमरा वफ़ात करे वियो हमरा जे वफ़ात करण खां बाद में उन जा भाउ रहंदा मिट्टी उन जी क़ब्र जी न सुकंदी त उन जे बचनि सां हरकतूं ऐं साज़िशूं शुरू थी वेंदियूं अरे भाउ जे क़ब्र जी मिट्टी त सुकण ॾियो उहा घरवारी मरहूम जी पेव सोचींदी हाने ॾेर मुंहिंजे मथां महिरबानी कंदा शफ़क़त कंदा छो त इन्हनि ॾेरनि जी मां ख़िदमत कई आहे सोचींदी हे मासूम मुंहिंजा यतीम चाचन खे रहम ईंदो यतीम जे मथां शफ़क़त वारो हथरो रखंदा यतीम जे ईदनि जो मसइलो लटनि कपिड़नि जो मसइलो थींदो खाधे पीते जो मसइलो थींदो बेव सोचींदी त पंहिंजे बचनि खां वधीक अवल यतीमनि जो ख़्यालु कंदा पर उहा त फ़क़ति उन औरत जी सोच हूंदी हक़ीक़त उन जे उबतड़ हूंदी हक़ीक़त उन जे उबतड़ हूंदी वरी हे उन माईअ खे ईज़ाइण में सताइण में शुरू थी वेंदा पया ॾुख ॾींदा उन जे मासूम यतीमनि सां ज़ुल्म कंदा कॾहिं हुननि जा पिया खाता मटाईंदा कॾहिं हुन जे जानवरनि ते पिया कब्ज़ो कंदा कॾहिं घर प्लाट जे सोरण जूं पयूं ॻाल्हियूं हलंदियूं पिया हुन ते कब्ज़ो कंदा अल्लाहु अकबर इन जी सोच इहा हूंदी पंहिंजो पाण माई घर छॾे वेंदी जॾहिं घर छॾे वेंदी त घर ते कब्ज़ो करण बि सवलो थी वेंदो पाणे नंढा बचड़ा पाणे माउ जे कॾ लॻी पवंदा घर बि ख़ाली ज़मीन बि ख़ाली सभु कुझु ख़ाली तूं छा थो सम्झे इहो जेको तोखे सभु कुझु ख़ाली थी मिलियो इन जो मरहूम वारिस हो उहो वियो मथां उन जा यतीम हुनखे दाह ॾेई विझनि ओ कलमे पढ़ंदड़ मुसलमान कलमे पढ़ंदड़ मुसलमान मां तवाज़न में हे जुमला चवंदो रहंदो आहियां दुनिया में ताक़तवर शइ कंहिं यतीम मिस्कीन ग़रीब जे अख जो पाणी आहे छा जेको अख मां ॻोढ़ो वांदो थी न इन जहिड़ी ताक़त ॿिए कंहिंखे न थी साईं कीअं न आहे हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जे लफ़्ज़नि मुबारकनि ते नज़र कर फरमाईंदा इतज़बिल अर्शो साईं फरमायो ग़रीब मिस्कीन यतीम बेवा जे अख मां वयल घोड़े जे करे रब जो अर्श बि लुॾी वेंदो आहे रब जे अर्श के दुनिया जी भी काई ताकत न लोॾींदी आहे पर यतीम बेव ग़रीब जे अख जो पानी रब जे अर्श के लोॾे छॾींदो जॾहिं रब जो अर्श लुॾंदई पोइ तुंहिंजो तख़्त बि लुॾंदई माल भी न बचाईंदई नौकरी भी न बचाईंदई ज़मीन भी न बचाईंदई कोई बचाइण वारो को न हूंदई हेॾे शरीयत तोखे मूंखे छा थी समझाए
जाते तुझो पुट भी बीठो हुजे उन जाए ते यतीम भी बीठो हुजे यार यतीम जो जिक्र निकतो त तफसील सा बयान कयूं वञा शरीयत तोके मुके सेखारे थी एडो तुझो पुट भी बीठो आ एडो यतीम भी बीठो आ यतीम जे साम्हूं पंहिंजे बचे सां प्यार न कंदो कर यतीम जे साम्हूं पंहिंजे बचे के खर्ची न ॾींदो कर यतीम जे साम्हूं पंहिंजे बचे के पैसा न ॾींदो कर शइ न ॾींदो कर आहे त पुट खे ॾे न पुट जे ॾियण जो मक़सद कोन्हे मक़सद हे आ जॾहिं हे पंहिंजे बचे सां प्यार कंदो पंहिंजे बचे के शइ ॾींदो पंहिंजे बचे के पैसा ॾींदो उन टाइम ते मतां यतीम खे पंहिंजो अबो न यादि अची वञे मतां यतीम खे पंहिंजे अबे जो प्यार न यादि अची वञे मतां यतीम खे पंहिंजे अबे जा पैसा मंज़र ऐं उहे घड़ीअ जंहिंसां सीने सां लाहींदो हो मतां यतीम खे उहे मंज़र यादि न अची वञनि मतां यतीम जे अखि मां गोड़ा न वही वञनि मतां अल्लाह यतीम जे गोड़नि जे करे तुंहिंजे बचनि खे न यतीम करे छॾई तूं ऐं मां छा सोचियो आहे त मां बचनि सां सदाई ज़िंदह रहंदुमि बसि फलाणे जा बच्चा यतीम थी विया फलाणे जा बच्चा यतीम थी विया जीअं कयां न पंहिंजे बच्चनि जो ख़ैर घुरे थो त यतीमनि जो ख़ैर घुरजाए पंहिंजे बच्चनि जी ज़िंदगी भली गुज़ारणु चाहे थो पंहिंजे बच्चनि जी ज़िंदगी सुकून वारी ॾिसणु चाहे थो न रुआरे जाए कंहिं ग़रीब जे ॿार खे न रुआरे जाए कंहिं यतीम खे मतां यतीम ग़रीब जे लुड़कनि सुड़कनि जे करे मतां अल्लाह हर शइ न तबाह करे छॾई हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जन वटि हिकिड़ो शख़्स आयो साईं दुआ घुरो मुंहिंजो पुटु गुम थी वियो आहे साईं पुटु गुम थी वियो आहे दुआ घुरो त अल्लाह मूंखे बचड़ो वापसि आणे ॾे अञा हुन ये लफ़्ज़ चया महबूब मुस्तफ़ा करीम साईं अञा हथड़ा दुआ जे लाइ न खयां न त साहबी चवे थो साईं फलाणे जाते छोकिरो खेॾनि पिया मां ॾिसी आयो आहियां उन्हनि छोकिरनि में हिन जो पुट बि खेॾे थो वेठो मां ॾिसी आयो आहियां छोकिरा ॿिया बि खेॾनि था उन्हनि में हिन जो पुट बि आहे जीअं जो हुन ईअं चयो त हमरा वीचारे डुक भरी आहे अबो हो न अबो ॾुख न ॾिसी सघंदो आहे अमड़ बचनि जो ॾुख ॿाहिरनि जो ॾुख ॾिसी वेंदई वरी भेण बि ॿाहिरनि जो ॾुख न ॾिसी सघंदी आहे न अम्मा बचड़नि जो ॾुख ॾिसी सघई न अबो बचड़नि जो ॾुख ॾिसी सघई न भेण बचड़नि जो ॾुख ॾिसी सघई न धीअ अबे ऐं ॿाहिरनि जो ॾुख ॾिसी सघई अल्लाहु अकबर जीअं जो ॾुख भरियई महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सॾु था कराइण ते पुट हेॾे ता मोटी तया जीअं जो महबूब सईं ॾे मोटी आयो तवज्जो कर लफ़्ज़ कहिड़ा था फरमाइनि था मां सम्झां थो तो अबे के जेको सॾु कयो आहे इहो सॾणो इहो मोटाइण मथां तोखे ॾुखियो लॻियो हुजे पर मां हिकिड़े मक़सद जे लाइ तोखे सॾु कयो आहे सॼो ॾींहुं पुट खे ॻोल्हियो थी न हाणे जो ख़बर पई त मोटायो मां ॼण त तुंहिंजो टेम सम्झंदो न विञाए थो इहो ॾुखियो लॻंदई पर मां हिकु मक़सद जे लाइ सॾु कयो साईं तव्हां लाइ कहिड़े मक़सद जे लाइ सॾु कयो फरमाईंदा जॾहिं पुट वटि पाते तॾहिं ओ मुंहिंजा पुट करे सॾु न कजांइ जॾहिं पुट वटि पाचे ओ मुंहिंजा बच्चा करे सॾु न कजांइ पुट खे डुकी भाकुर न पाइजांइ ओ मुंहिंजा पुट ओ मुंहिंजा बच्चा भाकुर पाए चुमी ईअं न कजांइ साईं मुंहिंजो बचड़ो आहे मां सॼो ॾींहुं परेशान भाकुर त पाईंदुमि साईं मां भाकुर त पाईंदुमि बच्चे खे चुमियूं त ॾींदुमि परे खां मुंहिंजा पुट करे सॾु त कंदुमि
अर्ज़ तो करे सही भला तव्हां छाजे करे मूंखे रोकियो था मां पंहिंजे बच्चे खे बच्चो करे सॾु न कयां छाजे करे तव्हां चओ था पिया मूंखे हिकमत सम्झायो फरमायूं हा उहा हिकमत इहा जाते तू जो बच्चो खेॾे थो ते ॿिया बि छोकिरा खेॾनि था मता उन्होंने खेॾंदड़ छोकरनि में को यतीम भी हुजे अल्लाह उन्होंने खेॾंदड़ छोकरनि में मता को यतीम छोकरो न हुजे जड़े परे को मुंहिंजा बच्चा करे सॾु करे मता यतीम जो यो लफ़्ज़ ॿुधी करे पंहिंजे अबे मरहूम ॾे न ज़हन हलियो वञे मुंहिंजा जिगर मुंहिंजा बचड़ा चई करे सॾु कंदे मता न यतीम के पंहिंजो मरहूम अबो न याद अची वञे मता यतीम जे अखियुनि मां गोड़ो न वही वञे मता यतीम जे गोड़नि जे करे तुंहिंजो बच्चो न यतीम थी वञे छा थी वियो असांखे कोई एहसास न आहे त जो हुन जो अबो वियो आहे मां सदाईं पंहिंजे बच्चनि सां गॾु त न हूंदो अल्लाहु अकबर यार तवज्जो कर ॿ टे ॻाल्हियूं अर्ज़ रखणो चाहियां थो पियो महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखे मूंखे हीअं सम्झाए विया फरमाईंदा जेकॾहिं तूं पंहिंजा गुनाह माफ़ कराइणु चाहे थो पंहिंजूं ग़लतियूं माफ़ कराइणु चाहे थो महबूब मुस्तफा करीम साईं उन जो रस्तो बि ॾसे विया केरु न चवंदो त मुंहिंजा गुनाह माफ़ थियनि केरु न चवंदो त मुंहिंजा ॾोह माफ़ थियनि हर को चवंदो मुंहिंजा गुनाह मुंहिंजा ॾोह माफ़ थियनि साईं भला ॾोह माफ़ कीअं थींदा गुनाह कीअं माफ़ थींदा मसला रासिल यतीम फलहु बिकुल शरतिन हसना फरमाए छॾो यतीम जे मथां शफ़क़त वारो हथरो रखई छड़ो यतीम जे मथे ते शफ़क़त वारो हथरो रखे उन हथरे रखण जे करे जेतिरा हेठों वार ईंदा अल्लाह ओतिरा ई तुंहिंजा गुनाह माफ़ करे छॾींदो अॼु जेसिताईं असां कंहिं यतीम सां ज़ुल्म नथा कयूं न ॼणो असांजो ॾींहुं नथो गुज़रे कंहिं ग़रीब जी पिट नथा खणूं न कंहिं मज़लूम जी बददुआ पिट नथा खणूं न ॼणो मज़ो नथो अचे अल्लाहु अकबर बचो 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 यतीम जे माल खां बचो यतीम जे माल खां बचो असां सोचींदा हूं त कहिड़े नमूने यतीम जो माल फबायां कहिड़े नमूने यतीम जो माल फबायां उन जो मां हीअं मंज़र बि पेश कंदो आहियां जॾहिं वीचारो मरहूम वफ़ात करे वियो उन जा नंढा बचड़ा हूंदा या तो उन्हनि जे मथां चाचा हथ रखंदा आहिनि या त मामा हथ रखंदा आहिनि हिकिड़ा हथड़ो रखंदा आहिनि त असांजा पंहिंजा आहिनि यतीम इन्हनि खे पालियूं मन परची पवे हिकिड़ा हथ रखंदा आहिनि त खोड़ मिल्कियत आहे मिड़ई इन्हनि खे पाण वटि रहाए हली खाता मटाए सयूं वठी पोइ हथ कंदा ओ मुंहिंजा सोना अकल में पढ़ंदड़ मुसलमान यार मुंहिंजे वाइदनि ते वरी कुझु दोस्त नाराज़ बि थींदा आहिनि जंहिंखे जो घरों ॾियणो पवे त उहो नाराज़ थींदो न जेको घर यतीम जे मिल्कियत ते कब्ज़ो कयूं बीठो आहे हाणे जो ॿुधे त बाबा यतीम खे ज़मीन बि मोटाए ॾे घर बि मोटाए ॾे जेको खाइण ते हिरियल हिनखे मोटाए ॾियणो ॾुखियो लॻंदो न पोइ वरी इहे चवंदा मौलवियुनि जो इन्हनि मसइलनि सां छा वञे मौलवी ॿुधाइनि निमाज़ न बसि निमाज़ सेखारनि जेकॾहिं मौलवियुनि जो वास्तो छड़ो निमाज़ सां आहे न पोइ पिणे जे जनाज़े सां बि असांजो वास्तो न आहे पोइ पिणे जो जनाज़ो बि पाण पढ़ाए पिणे जो गुस्ल बि पाण ॼाराए भाउ खे निकाह बि पाण पढ़ाए पोइ मौलवियुनि जो वास्तो न आहे क़ुर चवे थो ॼमण खां वठी करे मरण ताईं जेको मसइलो आहे उहो आलमनि खे ॿुधाइणो अल उलमा वरसतुल अंबिया जो मक़सदु छा आहे हिकु हिकु मसइलो दुनिया जे लिहाज़ सां आलम तव्हांखे ॿुधाईंदा आलम तव्हांखे ॿुधाईंदा यार नाराज़ न थींदा कयो नंढे हूंदे तवज्जो नंढा ॿार जेकॾहिं उन्हनि जे मथां चाचा हथ रखनि था यतीम जे मथां चाचा हथ रखंदा त मामा चवंदा
ॿारनि खे मामा चवंदा भले चाचनि जो पासो वठो जेको तव्हांजे अम्मा जो हिसो पोइ लॻे उहो तव्हांखे माउ जो हिसो न मिलंदो। मामा चवंदा तव्हां भले चाचनि जो पासो वठो पर जेको असां तव्हांजे माउ जो हिसो पोइ ठहे न उहो तव्हांखे हिसो हिननि खे फॿाइणो। पर जेकॾहिं वीचारनि यतीमनि जे मथां मामा हथ रखंदा त वरी चाचा फेरी ॿी ॾींदा। लॻो मामनि जे कॾ ठीकु आहे बसि पोइ वञो ॿियो ओॾे घर ख़ाली कयो असां ॼाणियो असांजो कमु ॼाणे अबे जो हिसो ठहियो पर उहो न ॾींदासीं न ॾींदासीं न ॾींदासीं। होॾो चाचो पियो तो यतीम जो माल खाए होॾो मामे खे यतीम जे माल ते नज़र आ। खटी हो चाचो वियो खटी हो मामो वियो जेको यतीम जे मथां पयो तो ख़र्च करे पयो तो ख़र्च करे पयो तो ख़र्च करे जेको यतीमनि खे पंहिंजे बच्चनि वांगुरु थो पाले बच्चनि खां वधीक प्यार थो ॾे हिते बि खटी वियो हुते बि खटी वियो। आहिनि खोड़ अहिड़ा दुनिया ख़ाली न आहे ख़ुदा जो ख़ौफ़ रखण वारा आहिनि जेके चवनि था यतीम जो माल पियो हुजे जेसिताईं वॾड़ा थियनि असां खाराईंदासीं मन इन खाधे जे करे हो बरकत ॾेई विझे। आहिनि माण्हू अल्लाहु अकबर महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था यतीम जे माल खाईंदड़नि जा चप उठनि जेॾा ॾिसी आयो वा यतीम जे माल खाईंदड़नि जे पेट में मां जहन्नम जा टांडा ॾिसी आयो आ। ॾाढा चओ रब यतीम जे माल खां बचाइजाए चओ रब यतीम जे माल खां बचाइजाए। पंहिंजे माल वठण जे लाइ माण्हू खोड़ हर बार सोचींदो आहे पर ॾियण जे लाइ कोई हमरा वटि ॿियो ज़हन न आहे। खुलियल ॻाल्हि कजे कि न कुझु ढके छुपे अब छा ख़्याल आहे पक्का सफ़ा खिली था चओ या मजबूरी में था चओ। ओ मुंहिंजा सोना तवज्जो कर चवे तो खुलियल ॻाल्हि कजे त पोइ मां ॿ टे ॻाल्हियूं खोले करे अर्ज़ु कयूं थो वञा। पंहिंजे वठण जे लाइ त घरवारीअ खे बि उथारींदो वा पंहिंजे घरवारीअ खे चवंदो तुंहिंजे भाइरनि खे कमंद जा पैसा मिलिया थी तुझे भाइरनि मींहुं खपाई आहे ढोर खपायो आहे तुझे भाइरनि ज़मीन खपाई आहे वञ पंहिंजे भाइरनि खां हिसो वठी आ। अवल मिठड़ो मिठड़ो ॻाल्हाईंदो ॼण चयो त ड्रिंग जहिड़ो अहिड़ो शरीफ़ ॿियो आहे ई कोन ड्रिंग सॼे पर जॾहिं घरवारीअ न मञो त पोइ सूबेदार थी वेंदो वञे थी की न लठ में हथ विझां पोइ इहा ॿी पॉलिसी आहे हिनजी छा चवंदो वञे थी या लठ में हथ पर जेकॾहिं इन में बि न सम्झे पोइ टियों हिन जो धकु इहो आहे त तुंहिंजे रहण जी ज़रूरत ई न आहे हाणे जो हाणे ॾिसां त टपड़ खण उहो चवंदी जेसि हिनखे गिरहो न वठी ॾियां तेसि हे मोह मूंखे रहणो चओ थो त मां बि हाणे भला बाईपास खां हेठि लहां थो थोरो हवा ईअं माई बि सोचींदी गिरह भाइरनि खां वठी ॾियां तॾहिं हिन मां जान छुटंदी घरवारे खे बि उथारींदो वञ भाइरनि खां हिसो वठी आ वरी माउ जो बि पासो ॾींदो अंबड़ खे ख़िदमत बि कंदो ज़ोरड़ा बि ॾींदो अमा अलाए छा हयाती ख़बर न आहे घणा ॾींहं हुजे तुंहिंजो बि त भाइरनि ॾे हिसो लॻे थो न छा चवंदो ओ मुंहिंजी अम्मा तुंहिंजो बि त भाइरनि ॾे हिसो लॻे थो हा पा हिसो त लॻे थो पर मुंहिंजा भाइर वीचारा मिसकीननि ग़रीबनि रब करीम तव्हांखे गंज ॾिनो आहे मां भाइरनि खे कहिड़ियूं तकलीफ़ां ॾियां ॾिसंदो अम्मा मूं कमु न थियो पोइ वरी पासो फेराईंदो इन जे करे त मां तोसां वेहंदो आहियां मूड़ खां वठी असां पुटनि जी मञी त हिकु बि न थी पोइ छा चवंदो मोड़ खां वठी करे पुटनि जे लाइ त कुझु बि न सोचियो थी न बसि जेको अॼु आयो मां सो आयो मां वरी जो हलियो वेंदो त वरी माउ जो पासो ई हे त वठण वारो पासो हो थोरो ॾियण वारे पासे ॾे बि आ हिन बि भेनर पणायूं हूंदियूं
हिन भी भेनरूं ॾिनियूं हूंदियूं उन्हनि खे भी पंहिंजा मुड़ुस मोकिलींदा तुंहिंजे भाउ खे हाणे मालो आयो आहे वञ कुझु पंहिंजे भाइरनि खां वठी अचो। हाणे ईंदी खीसे मां निकिरण जी ॻाल्हि आहे। खीसे मां ॿिए जे खीसे मां कढणु सोलो पंहिंजे खीसे मां ॾियणो। ए मीरपुर वारे चौक ते जेकॾहिं तूं हुनखे ॿ दफ़ा चांहि पीआरींदे न चवंदी यार हेड़ा दोस्त के क़िस्मत वारनि खे मिलंदा थी। पर जॾहिं हिकिड़े ॼाणे चवेसि यार मूं वटि अॼु कोन्हनि भला अधु कोप घुराए खुलिया कोन्हनि खुलिया न हुई त पोइ ॻोठो निकिते छो। ॿिए जे पीआरण जे लाइ तोखे खुलिया कोन्हनि पंहिंजे खीसे मां 15-20 रुपया तूं कढण जे लाइ तयारु न आहे। ओ मुंहिंजा सोना तवज्जो कर जॾहिं हाणे वरी कढण जी ॻाल्हि थी थिए भेण न्याणी वेचारी ईंदी। कल्ह हिकु जाइ ते तकीर कयमि इहा न्याणियुनि जे ॾियण जी हुजाए तो दोस्त हो वाइदो करे लथुमि चे कॾहिं बि ख़ैर जी तकीर न कई असांजे माइनि खे तूं सदाईं छेड़ायूं हलियो थो वञे पोयों झेड़ा तूं कढंदे। मां त अहिड़ी काई बि ॻाल्हि न कई आहे। चे ॾिसे थो पाण वटि हाणे जो बाईपास आयो आहे उनजे करे ज़मीना थी वञनि महांगियूं इन्हनि माइनि वाइदो ॿुधो हूंदो सुभाणे चवंदी दादा असांजो हिसो वरी तरीरा निकिरंदियूं वरी ॿिया मसइला थींदा न ॾे त कोर्ट में छिका तव्हां मोल हुनखे ख़ैर जो मसइलो हुजे ई न। बाक़ी वठण वारी ॻाल्हि हे जेकॾहिं वाइदो कजे केॾो न भलो आहे। इहो थोरो वाइदो तव्हांखे ॿुधायां भला जॾहिं छोकिरियूं परणायूंसीं ॾाज बि ॾिनासीं असां सॼी ज़िंदगी अञा ठीको खयूं आहे छा सम्झो था वाइदो इहो वाइदो भलो आहे न वाह परणायूंसीं जान छुटी मुड़ुस ॾिनासीं घर घाटनि वारियूं बचनि ॿारनि वारियूं भला असां हाणे अञा सॼी उमिरि ठीको त न खयोसीं न छोकिरियुनि जो वञूं था ईद ते 200 रुपया ख़र्ची बि ॾेई था अचूं मिठाई जो दॿो बि ॾियूं था अञा हिसो बि इहो वाइदो हा साईं इहो हक़ु सच चओ न ईअं छोकिरियुनि खे सम्झायो न बाक़ी हिन खे न चइजे ॾियण वारो पासो। अल्लाह साईं शल रब करीम शल तव्हां असांखे पराए हक़नि खाइण खां बचाए परावनि हक़नि खाइण खां बचाए। जॾहिं हिन जे दरवाज़े ते भेण आई ओ मुंहिंजा भाउ मां बि तुंहिंजी न्याणी आहियां मां भी तुझी भेण आहियां मां मजबूरीअ जे करे तो वटि आई आहियां जेको थी सघई मां न्याणीअ सां मदद कर। हाणे टोनी मटिजी वेंदो हाणे हमरा जी अखी बि थी वेंदी हाणे न्याणी सियाणी वारी ॻाल्हि ख़तम उतो ई बीहंदो मुड़ुसनि जे टीकरनि ते लॻी आहे न तुंहिंजो उन मथो फेरियो आहे मुड़ुसनि जे टीकरनि ते लॻी मथो फेरियो थी जेकॾहिं हिसो वठणु चाहे थी ॻाल्हाइण बि ख़तमु दर बि ख़तमु अचणु वञणु ख़तमु ईद बिरादरियूं ख़तमु विहांव ख़तमु पोइ इहो जोड़े खे न पोइ सेखारे भेण खे जो चवे थो तोसां सभु कुझु ख़तमु नंढे हूंदे संगनि जी ॾे वठि कईसीं ज़बान इहे सभु ख़तमु न मुंहिंजा सोणा मां अर्ज़ु करणु आयो आहियां न्याणीअ जो हक़ु न खाइजाए न्याणीअ जो हक़ु न खाइजाए मूंखे ॾेखार जेके न्याणीअ जो हक़ु खाइनि था उहे करोड़पति काथे थिया जिन न्याणियुनि खे ॾिनो उहे ग़रीबनि में ग़रीबीअ में मरी काथे विया न्याणीअ जे दुआ जे करे अल्लाह वधाईंदो आहे अल्लाह वधाईंदो आहे अल्लाह वधाईंदो आहे। अञा ॿिया मसइला बि माण्हुनि सोला कया साईं मूंखे भेण माफ़ करे छॾियो आहे अच्छा कीअं माफ़ करे छॾियो अथई मूंखे चयो अथई अदा बसि मां तोखां वठी छा कंदमि इहो बि त ॿुधाए न भेण जे मथां लठ खयईं कुआड़ी खयईं पिस्टल जलेबी चयईं त हिसो घुरे थी त हिकु ई कारतूस हणंदो मां इहो बि त ॿुधाए न हुन चयो दादा मारे छो थो दरबार अबे जो बंदि छो थो करे वञी तूं ई खाओ शुकुर अल्हम्दुलिल्लाह इहे भेनरूं साईं छा चवंदो पोइ अहिड़ियूं भेनर न ॾिस हिन खे कुझु खपे ई न ओ मुसलमानो अल्लाह जो वास्तो अथव अल्लाह जो वास्तो अथव निमाज़ इबादत पंहिंजे जाइ ते पर हक़नि जी पुछा थींदई हा ख़ुदा तुंहिंजे अलाए कंहिंखे आलमनि सां नवाज़ियो आहे त बाबा ख़ुदा तुंहिंजे अलाए कंहिंखे आलमनि सां
चाचड़ क़ौम जा बुज़ुर्ग नज़र कर, भुटा क़ौम जा बुज़ुर्ग नज़र कर, ॿियनि क़ौम जा अलाह तुझे अलाइक़े खे नवाज़ियो आहे, उन खां तूं पुछा त कर। मूंखे हिकिड़ो हाणे ॾाढो फ़ैसिलो वणियो। अलाह साईं हर साईं क़िबला साईं अब्दुल वहाब चाचड़ साहब दामत बरकातुल आलिया जे इल्म में उम्र में बरकतूं नसीब फरमाए। मां पढ़ियमि त साईं जन को पंहिंजे भोतारनि सरदारनि सां गॾिजी फ़ैसिलो कयो आहे त तुहर जी मानी असां चाचड़ क़ौम न खाईंदासीं। अहिड़ो फ़ैसिलो मां पढ़ियो। छा चयूं? तुहरनि जी मानी हालांकि छो त हिते तव्हां असां वॾा न अरबनि में इहा तुहर वारी मानी न था ॻाल्हायो। अब अरबनि वीचारनि वटि इहा शइ, ऐं असां जेकॾहिं 3 छोरा हूंदा न, 3 छोरनि खे किस्तनि में तोराईंदासीं, 4 महीना विच ते छॾे अड़े हिकु दफ़े धकु हणाए ॿिए सां त आज़ार न कर न, वरी हिक ई पावत में सभु कमु हल भेड़ा जा बचा। ॼण हिते बि सोचियो त मथां खंडु चढ़े सौदो चढ़े, हिते बि सोचे थो वापा। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। तवज्जो कर महबूब मुस्तफा सही फरमायो, अॻिते जो हलिया सेड़े क़ौम ते नज़र पई जंहिंजा पेट कमरनि जे ॾांहुं, बुतूनुहुम कल्बयूत, उन्हनि जा पेट कमरनि जे ॾांहुं पेट जी खल काए वांगुरु साफ़ हुई। काए जो गिलास हूंदो आहे न, अंदरि खीर हुजे त बि ज़ाहिर थिए, अंदरि शरबत हुजे तॾहिं बि ज़ाहिर। फरमाइनि था उन्हनि जी पेट काए वांगुरु साफ़ हुई। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीस जे लफ़्ज़नि मुबारकनि जो तर्जुमो थो क्या है। बुज़ुर्ग सगोरा वेठा थी मेरा शरीफ वारे हदीस पुछा करे फरमायूं, उन्हनि जे पेट में जो मां नज़र कई, अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर, चो रब पनाह। साईं फरमाइंदा मां पेट में जो नज़र कई, उन्हनि जे पेट में नांग विशू डंगनि पिया। यार ॿाहिरों जो चक माण्हू काशे चिंबड़े त छॾाए वञे, पर जेको पेट में नांग विशू हूंदो केरु छॾाईंदो। ॾाढियूं दाहूं पाकनि, कूकूं पाकनि, रड़ियूं पाकनि, पर कोई बि दाहूं ॿुधण वारो कोन हो। पेट वारो नांग केर मारे, पेट वारो विशू केर मारे। च तुंहिंजी मुंहिंजी अख ग़लति ॾिसी सघे थी, तुंहिंजो मुंहिंजो कनु ग़लति ॿुधी सघे थो, मिठड़े मुहम्मद साईं जो फरमानो ग़लति नथो थी सघे, जो साईं जो फरमानो ग़लति नथो थी सघे। हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाईंदा, मां जो पेट में नांग ॾिठा मांस, विशू ॾिठा मांस, पोशाक में टेम जेको हुजे से ॿुधाए छॾियो, टेम जेतिरो बुझासे। हा वाह सुबुह वारा हाँ तो अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीस मुबारक जो तर्जुमो क्या मां पुछा कम फरमायूं, हे दुनिया में केड़ी गलती करे आया, दुनिया में न जो केड़ो कसूर दो। महबूब मुस्तफा सही फरमाया, हाउला मिन उम्मतिक अल्लज़ीना याकुलून रिबा। फरमाया मुखे बुधायो महबूब तुझा उम्मती थी तो ते कलमो पढ़ंदा हा, पर दुनिया में व्याज खाईंदा हा। छा खाईंदा? तां को तो बुधण चाहिया। छा खाईंदा हा? ॾाढा। छा खाईंदा हा? व्याज खाईंदा हा, व्याज खाईंदा हा, व्याज खाईंदा हा। व्याज खोरन जे पेट में आका सही नांग विशू ॾिसी आयो वा। व्याज खोरन जा पेट कमरन जेड़ा आका ॾिसी आयो वा। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा हे लफ्ज़ असां को विसरी विया न। तवज्जो कर, हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइंदा, जह रुपयो भी व्याज जो खादो फकन्नमा ज़ना बिउम्मे। फरमाइंदा जह रुपयो भी व्याज जो खादो जनो सगी मां सां ज़िना कई। अल्लाहु अकबर अल्लाह। सब चो रब तौबा, दिल सां चो रब तौबा।
साईं जा लफ्ज़ मुबारक थी जे रुपयो बि व्याजो खाधो ॼणु सगी माउ सां ज़िना कयईं। दोखो तो मां पुछा कया जंहिं अम्मा सां ज़िना कई तंहिंजो ईमान बचो? हाँ बा जंहिं अम्मा जीजल सां ज़िना कई तंहिंजो ईमान हलियो वियो, उहो बेमान थी वियो। ऐं अॼु असांजो उथण भी व्याज, वेहण भी व्याज, खाइण भी व्याज, पीअण भी व्याज। उथण भी व्याज, वेहण भी। हिकिड़ो तोखे मां वाक़ियो दर्दनाक ॿुधायूं थो वञा। हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जे लफ़्ज़नि मुबारकनि खे असां विसारे छॾियोसीं, जेके फरमाइनि था ॼण माउ सां ज़िना कयईं। अल्लाह जे कलामुल्लाह जे लफ़्ज़नि के विसारे छॾियोसीं। रब करीम छा फरमायो? फ़ाज़नू बिहर्बिम मिनल्लाह। अब कुरान पाक रब फरमायो व्याजी सां मां अल्लाह जी जंग या कंहिंजी हिकिड़ो मोबाइल ते मूंखे ख़तरनाक वीडियो ॾेखारियऊं, ॿुधण जहिड़ो थी। हिकिड़े कब्र जो वीडियो भरनि था, नेट ते वीडियो हलियो, हिकिड़े कब्र जो वीडियो भरनि था, मथी मिट्टीअ में भी हेॾा जीत चुरनि था, सॼी कब्र जीतन सां भरी पई आहे, जीत चुरनि था पिया मथों। ये वीडियो वारो पयो तो मोबाइल फेराए, अड़ो जीत जेके मथों एॾो जीत हेठि हाल छा हूंदो? जॾहिं मथे इहो हाल आहे त हेठि अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। उहे जेके मथों बीठा न पुछो पकन कंहिंजी कब्र या, हेॾा मथों जीत हेठि हशर अलाए कहिड़ो हूंदो। ॿियो थो चवे असांजो हमरावा असांजे ॻोठ तर जो आहे, पर वॾो व्याजी हो। छा हो? वॾो व्याजी हो, वॾो व्याजी हो, वॾो व्याजी हो। रब करीम दुनिया में जीत बचे छॾिया, अॻिते हाल छा हूंदो? असांखे पोइ बि सम्झ में नथी अचे। असांखे पोइ बि असांजे सिंध जो बेहतरीन ख़तीब आहे, मुंहिंजे उस्ताद मोहतरम हरसैन मीर मोहम्मद मीरक वारनि जो शागिर्द आहे। अवां ॿुधंदा रहंदा हज़रत मौलाना सिबगतुल्लाह जोगी साहब। उन हिकिड़ो अजीब ख़तरनाक मंज़र ॿुधायो, उन हिकिड़ो ख़तरनाक अजीब मंज़र ॿुधायो। चईमां झटपट जे पासे ॾे वाइज़ जे लिहाज़ सां आलिम सगोरा पिया घुमंदा आहिनि। चईमां झटपट जे पासे ॾे वाइज़ ते वई में खोड़ ॻोठ वारा हिन ॻाल्हि जा शाहिद हा। जैसे असांजो हमरा वफ़ात करे वियो, मथों कब्र जे मथों जेका कोडर सां मिट्टी असां सथींदा आहियूं, पोइ कोडर जी थापी न अब चौधारी मिट्टीअ खे कोडर जी, जीअं जो कोडर जी थापी पाणो मिट्टीअ खे, समूरनि जे साम्हूं हिकिड़ो वॾो कारीहर नांग आयो। कारीहर वॾो नांग आयो, जाते मुर्दे जी मुंडी हुई उतों खड खोटे करे हेठि हलियो वियो। जातो मुर्दे जी मुंडी उतों खड खोटे, कंहिंखे ताक़त नथी जो नांग मारे। केरु मारींदो? मोकिलण वारो केरु? जदो तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क वहुव अला कुल्लि शैइन क़दीर। कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तूतिल मुल्क मन तशा व तंज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। कंहिंखे ताक़त नथी जो नांग मारे, नांग खड खोटे करे हेठि हलियो वियो। जेके ॿाहिरों माण्हू आया
हिक ॿिए खां पुछो पिया कनि अखियुनि सां जो ॾिठो आहे नांग हेठि लही वियो आहे हिन जो ॾोह कहिड़ो हो हिन जो किरदारु कहिड़ो हो कहिड़ो कमु कंदो हो चर तव्हां ॻोठ वारा हुओसि पाड़े वारा हुओसि हे फलाणो हे फलाणो हे फलाणो छा कंदो हो जो अखियुनि सां ॾिठो आहे नांग हेठि लही वियो आहे चवण लॻा हुयो त असांजो पंहिंजो पर वॾो व्याजी हो छा हो हुयो त असांजो पंहिंजो पर वॾो व्याजी हो लफ़्ज़ कहिड़ा था चवनि हुयो त असांजो पंहिंजो पर वॾो व्याजी हो वॾो व्याजी हो वॾो व्याजी हो रब अखियुनि सां ॾेखारे त ॾिसो जेके व्याज खां नथा मुड़नि तंहिंजो हशर इहो आहे जो हज़ारनि जे मौजूदगीअ में सवनि जे मौजूदगीअ में नांग हेठि लाहे ॿियनि खे सबक़ थो ॾेई त बचाए पाण खे नांगनि खां बचाए पाण खे क़ब्र जे नांगनि खां बचाए पाण खे आख़िरत वारे नांगनि खां बचाए पाण खे जहन्नम जे नांगनि खां चओ इंशा अल्लाह अवां जे साम्हूं फ़क़ति यतीम ऐं व्याजीअ जे बारे में मां अर्ज़ु रखियो मुंहिंजो पंहिंजो अज़ीज़ क़रीब नौजवान आलिम दीन हज़रत मौलाना सिराज अहमद अब्बासी साहब उहो बि पहुची वियो आहे चओ इंशा अल्लाह हर उन गुनाह खां बचबो जंहिंजे करे नाराज़ थींदो आहे हर उहो कमु कबो जंहिंजे करे पर्ची पवंदो आहे अल्लाह साईं इन्हनि ॿुधायल ॻाल्हियुनि ते मूंखे बि अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए रब पाक अवां खे बि अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।